अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 अप्रैल संडे ऐं सुबुह जा 10:30 थियण वारा आहिनि। मशीनुनि जो इहो गोड़ असांजी ज़िंदगी में लिखिजी वियो आहे। इन जो कोई हल न आहे। पाण त डिॼां थी, वरी तव्हांखे अलाए छो थी ॾेखारियां। बहरहाल इहे हर वक़्तु मुंहिंजे आस पास मुंहिंजी सराउंडिंग में मौजूदु हूंदियूं आहिनि, जिन खां मूंखे सख़्तु भउ बि थींदो आहे, पर ख़ैरु आहे। सो गर्मी वधी वई आहे ऐं अॼु असांखे वञिणो आहे संडे बाज़ार बि। ॿिनि छोकिरियुनि जी शादी जो जेको सामान मां वठां पई उहो कंप्लीट करिणो आहे, छो त उहो अञा कंप्लीट न आहे। मां कोशिशि कई हुई त हितां भरिसां जुमा बाज़ार मां वठी अचां, पर मूंखे सभु शयूं न मिलियूं, त इन करे बसि पोइ वरी सोचियोसीं त उते ई वञूं, भला आईंदा इहा ग़लती न कयूं। पर उहो बि एॾो सामान हिकु हंधा खणणु ॾुखियो थिया, तंहिंजे करे इहो बि सही रहियो त कुझु बार लही वियो ऐं कुझु जेको आहे अॼु लाहींदासीं इंशाअल्लाह अलाह जी मदद सां। सो थधिड़ी हवा लॻी रही आहे, घर में अंदरि गर्मी आहे, ॿाहिरि हिते ख़ुशगवार आहे माहौल। कल्ह पाणी ॾिनो हुअमि प्लांट्स खे, त हिननि बॉटल्स में बि पाणी विधो हुअमि, त अञा ताईं हेठि पयूं। हाणे खणी इहे मथे रखंदमि। हैप्पी हेल्दी फ्रेश प्लांट्स ऐं उन सां गॾु गॾु अल्हम्दुलिल्लाह मां बि। ये ॾिसो माशाल्लाह केॾी वॾी थी वई आहे न इहा वल। सो इहे आहिनि मुंहिंजा हाल अहिवाल ऐं हालात। सो अॼु जो मेन टारगेट जेको आहे उहो आहे इहो शादीअ जो सामान वठणु फाइनल करणु। ऐं कंहिं ॿिए बि चयो आहे कुझु शयूं ॾियण जे लाइ, ॾिसां छा थो अचे। मां इन ते बि ख़ुशि थींदी आहियां त कोई न कोई जॾहिं हेल्प कंदो आहे त उहा बि हिकिड़ी शइ काज़री पुज़ी वधी पवंदी आहे, त सुठी ॻाल्हि आहे। ॼाणियूं हूंदियूं आहिनि वीचारियूं नंढड़ियूं मिसकिनड़ियूं, उन्हनि खे हिकु दफ़ो ई मिलंदो आहे सभु कुझु। ख़ुशहाल माण्हुनि जी त ॻाल्हि ॿी आहे, त उहे सॼो साल बि वठी था सघनि, हर वक़्तु बि वठी था सघनि। या जीअं माशाल्लाह असां जहिड़ियूं मायूं जेके पंहिंजे पेके वञनि त पोइ वरी बोरा भरे खणी अचनि उतां बि, उहा बि हूंदी आहे ॻाल्हि। पर हे वीचारा जिन जी मां हेल्प कयां थी, इहे तमामु ज़रूरतमंद, तमामु हैंड टू माउथ, त उन्हनि वटि एॾी गुंजाइश न हूंदी आहे। सो शादियुनि में जेतिरो उन्हनि खे ॾेई सघिजे न, त इहा उन्हनि जे लाइ तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि हूंदी आहे। सुराण किचन में बिज़ी आहे, ॾिसूं छा थी करे। सुराण पटाटनि जूं टिकियूं पई ठाहिणु चाहे, त पटाटा मैश करे छॾिया अथई ऐं बसर बि कटियल आहे, बाक़ी सावा धाणा वग़ैरह फ्रिज में रखी छॾी, छो त असां हाणे वेंदासीं बाज़ारि। मुनो हिकु थियो आहे ऐं तक़रीबन 12:30 बजे असां अची वियासीं। सो गर्मी एॾी अलाह माफ़ी ॾे, बसि का हद हुई। त इहे मग वरिता 6 2 सेट, इहे कुझु हिन में थांव पिया आहिनि, इलाही सारो सामान ॿाहिरि पियो आहे जेको असां अचण सां अंदरि बि न कयोसीं, सिर्फ़ु हिते ई रखियो आहे। सो हाणे हिननि खे फ़िलहालु त न खोलींदमि। ऐं गर्मी आहे ॾाढी, असां चऊं था त कुझु लंच जो इंतज़ाम कयूं। चिकन जो बोर्ड कल्ह मां रखियो हो अॼु जे लाइ, उहो पियो, उहो गरम थींदो हाणे। ऐं उन खां अलावा ॿाहिरां असां नान वरिता आहिनि, मानी न पचाई, त सुराण हिते फ्रूट वरितोसीं। ऐं अॼु त मां ग़लती सां न हे सीट ते रखिया, त बटन फारवनि जे मथां मां वेही रहियमि। कपिड़ा त मुंहिंजा डार्क कलर जा आहिनि, हिननि में ख़बर नथी पए त किथे लॻो आहे, पर मुंहिंजो रओ अछो हुयो, उनखे रंग लॻी वियो। हे हिन जी थेलीअ जी हालति थी आहे, ऐं धोई विधमि तकड़ में रओ, पर कोन था रहनि दाग, नो प्रॉब्लम। सो हाणे मां अची वई आहियां हिन पासे, बोर्ड रखंदमि गरम करण जे लाइ। ऐं नान ज़िंदाबाद। ऐं मां त नान बि तओ ॿारे ऐं टोस्ट करे सफ़ा पोइ खाईंदी आहियां, तॾहिं मूंखे मज़ो ईंदो आहे। सो इहो आहे असांजे लंच जो इंतज़ामु। शॉपिंग त असां शाम जो शेयर कंदासीं इंशाअल्लाह। शाम जा 5 थी विया आहिनि, मां तव्हां सां इहा शॉपिंग शेयर थी कयां। हिकिड़ा त हे 6 मग वरिता, वीडियो हिननि जी अलॻि सां पोइ ठाहींदमि। 6 इहे वरिता, 6 इहे वरिता, ॿई थोरा डिफरेंट डिज़ाइन्स में। कुझु प्लास्टिक जो सामान जेको आहे मां वठणु ज़रूरी सम्झंदी आहियां, त छो त हिन जो इस्तेमालु बि जेको आहे उहो ॾाढो सुठो रहंदो आहे। 2 वॾा हे वॾी साइज़ जा बॉक्स आहिनि, ठीकु आहे, यूज़फुल शइ आहे, कुझु बि माण्हू हुन में विझी रखी थो सघे। ऐं उनखां अलावा हिन दफ़े हे मां आख़िरी दफ़ो जेके प्लास्टिक जूं शयूं वरितियूं हुयूं उहे मिलियूं मूंखे 250-250 जी सेल में। हिन दफ़े इहा साॻी सेल 300-300 जी हुई। हे काफ़ी कम जी शयूं हूंदियूं आहिनि, ज़रूरत जूं हूंदियूं आहिनि, हर हाल में इस्तेमालु थींदियूं आहिनि।
त 2 हे बास्केट्स जा सेट 300 में ऐं 2 वरितमि हे दॿा। ऐं पहिरियों ॾिसो त 6 मसालनि जो दॿो मिलंदो हुओ, हाणे 4 मसालनि जो दॿो आहे। त बसि भई छा थो करे सघिजे। त इहे बि 2 मां थोरा अलॻि अलॻि वरिता। उनखां अलावा हा हे डिशिस वरितियूं चांवरनि जूं 2 हितां संडे बाज़ार मां जुमा बाज़ार मां मूंखे न मिलियूं हुयूं। 2 हे प्याला वरिता ढक सूधा। ऐं हे जेके आहिनि 2 केवी, असां केवी चवंदा आहियूं ॿोड़ पचाइण जो जेको चमिचो हूंदो आहे इहो, ऐं 2 कफ़गीर। ऐं उनखां अलावा 2 देॻड़ियुनि जो सेट वरितमि। हे वॾियूं देॻड़ियूं आहिनि, हिन जे अंदरि नंढी देॻड़ी, हिकिड़ी हिन में आहे हेठे में, हिकिड़ी मथे में। इहा टोटल शॉपिंग कई। ऐं कट पीस बि त वरितमि न। ऐं हे बि मां किन माण्हुनि जे लाइ वरिता आहिनि ॾियण जे लाइ। पोइ दफ़े बि वठी आई हुअमि त मां उन्हनि जूं थेलियूं अलॻि अलॻि ठाहे रखियूं। ॾाढियूं कम जी शयूं आहिनि। हिकिड़ी 2 मां पंहिंजे लाइ बि वरिती। मुंहिंजे ख़्याल में त हिननि खे कढण जो त को फ़ाइदो न आहे। ओड़ियूं शयूं जहिड़ी मां पोइ दफ़े वठी आई हुअमि सेम टाइप जा। ऐं हिकिड़ो बटण लॻल हुया हिकिड़ी शइ ते 3, त उहे मां वरितमि। उहो तव्हांखे ॾेखारिया, अलाए हाणे मूंखे यादि बि न आहे त उहो कहिड़ो हुयो, ॻोल्हे वठां। खे ॾिसो, हिननि 3 बटणनि जे करे मां इहो पीस वठी आई आहियां। कीअं हिकिड़ो हे 2 हिक जहिड़ा आहिनि, विच में ॿियो आहे। ऐं ॾिसो त हिन बटण जो हिन प्रिंट सां केॾो त वास्तो आहे। ॾाढो प्यारो लॻो मूंखे। हिन कपिड़े जो त ज़ाहिर आहे कुझु न कुझु थी वेंदो, घर आहे त हाणे शयूं यूज़ थियूं थियनि, पर मां पंहिंजे लाइ इहो बटणनि जे करे वरितो। हा, इहो पंहिंजे लाइ वरितो। ऐं हे पंहिंजे लाइ वरितो। हमेशह वांगुरु हिकिड़ो क्विल्टेड 9 पीस मूंखे मिली वियो। हिकिड़ो हे साइड अथसि, हिकिड़ो हे साइड अथसि। कुझु बि ठाहींदमि हिन मां। बाक़ी इलाही सुठियूं सुठियूं शयूं आहिनि जेके डिफरेंट माण्हुनि जे लाइ मां वठी आई आहियां। के चवंदा रहंदा आहिनि। ऐं हे नंढियूं नंढियूं मूंखे हे स्कार्फ्स आहिनि असल में, पर ॻोठ में मां ॾेई छॾींदी आहियां न, ॿार इहे पोतियूं करे पाईंदा आहिनि, त मां उन्हनि जे लाइ वरितो आहे। सो ईअं ई आहिनि। ऐं हे हिकिड़ो वॾो फ्लालिन जो पीस आहे बेबीज़ जे हिसाब सां, त इहो बि कंहिंखे न कंहिंखे ॾियण में कमु ईंदो। सो सभु अहिड़ियूं शयूं आहिनि ऑलमोस्ट। हिकिड़ो अनस्टिच्ड डबल पीस आहे। त बसि कुझु अहिड़ी मुंहिंजी अॼु जी शॉपिंग आहे, जंहिंमें हे नंढा नंढा मैट्स मूंखे ॾियणा आहिनि कंहिंखे। इहे कंहिं मूंखे चया हा त वठी ॾिजांइ, त मां उन्हनि जे लाइ वरिता आहिनि। सो इहा त मुंहिंजी शॉपिंग, जंहिंमें स्पेशल पीस मुंहिंजो इहो आहे। ऐं ॿियो वरी स्पेशल हे आहे जंहिंमें बटण लॻल आहिनि, त मां ॾाढी ख़ुशि आहियां इन्हनि खे वठी करे। ऐं हे मुंहिंजा 3 पीसिस मुंहिंजा, बाक़ी ॿियनि जा। सो हाणे 3 पहिरीं जी निमाज़ जो टाइम थियण वारो आहे। हालति हीअ लॻी पई आहे। ऐं अञा मूंखे कंहिं चयो बि आहे त 2 जोड़ा या अलाए केतिरा जोड़ा कोई मोकिलींदो कपिड़नि जा, त पोइ मां फाइनल हिननि जी वरी छा चवंदा आहिनि वीडियो ठाहे ऐं फाइनल पैकिंग करे उन्हनि ॾे ॾियां पोइ मोकिलींदमि, त वापसि सामान रेडी आहे, खणी वञो। सो ॿुधाइजो त तव्हांखे शॉपिंग कीअं लॻी। ॾाढी मज़े जूं प्यारियूं शयूं। हे बि मां ईअं ई करे खणी आई आहियां, त हे बि कंहिं छोकिरी जी पोती थी वेंदी, यानी इहो मूंखे रखिणो न आहे, ॾियणो आहे। ओ बेटर होम्स एंड गार्डन्स, हिननि जा त बाबा किताब ई गज़ब जा हूंदा आहिनि। मैगज़ीन्स ऐं हिननि जा बुक्स, वाह वाह, कैटलॉग्स हिननि जा आलीशान हूंदा आहिनि। त हे बि इन लाइ मां खयूं त कंहिंजी पोती थी वेंदी, कंहिंखे कमु अची वेंदी। सांझी निमाज़ पढ़ी असां ॿई आयूं आहियूं किचन में, ऐं मां हिते चांवर थी पचायां। हाणे बिल्कुलु रखिया आहिनि चुल्हे ते। ऐं सुराण पचाए थी कटलेट्स। हे ठाहिया हुई सुबुह जो, ज़ाहिर असांखे टाइम न हो, संडे बाज़ार वियासीं। एॾी गर्मी उतां मोटी अचे, असांखे कुझु करण जो मूड न हुयो। ऐं हे आहे तेल, उहो तेल जंहिंमें कल्ह असां फ्राइज़ पचायासीं। ठीकु आहे, त असां बार बार साॻियो तेल तईअ में विझी या पैन में विझी वराए उन में शयूं न पचाईंदा आहियूं, बल्कि इहो हाणे ईअं ई थोरो थोरो करे डिफरेंट शयुनि में पइजी वेंदो ऐं ख़तमु थी वेंदो। ऐं वरी अगरि असांखे ॿी का शइ तरणी हूंदी त असां ॿीहर उहो फ्राइंग पैन या कढ़ाई या तई जेका बि आहे उन में असां वरी उहो अलॻि सां तेल विझंदासीं। हे हाणे तव्हां कुझु ख़र्चु थींदो हिन में कटलेट्स खे फ्राई करण में, ईअं ई थोरो घणो मुख़्तलिफ़ शयुनि में थी करे यूज़ थी वेंदो। त यानी बार बार साॻियो तेल काढ़े उन में शयूं पचाइण, पोइ उहो ईअं खणी सम्झो त सिहत लाइ ज़हर आहे। त इन करे असां कॾहिं बि रिपीट न कंदा आहियूं साॻियो तेल डीप फ्राइंग जे लाइ। बसि थोरो थोरो थी शैलो फ्राइंग में ख़तमु थी वेंदो। ऐं हाणे मां तव्हांखां मोकिलाईंदमि अॼु जे हिन व्लॉग मां। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां अॻिले व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।